कह शायर सच चयो आहे त सिंध समूरी सोन सिंध सजी सुरहाण। वाकई बि सिंध जी कुंड कुड़छ में अहिड़ा कई माग मकान आहिनि जेके सिंध धरतीअ जी सूंहं में इंडलठ जहिड़ा रंग ओते रहिया आहिनि। उन्हनि मागनि मकाननि मां के त तारीख़ी हैसियत जा हामिल आहिनि जिन में मोइंजो दड़ो, मकली, कींझर, काछो ऐं ॿिया पूरी दुनिया में पंहिंजी हैसियत मंझराए चुका आहिनि। पर कुझु अहिड़ा माग मकान बि आहिनि जेके गुमनामी जे गारनि में लिकियल आहिनि। उन्हनि खे ॻोल्हे मंज़र आम ते आणण लाइ न हुकूमती तहरुक में आई न ई अवामी नुमाइंदनि को क़दम खयो। अहिड़नि मागनि मकाननि मां साहित्य जे वेरे में मौजूदु ही गुमनाम ढंढ बि आहे जेका सिंध जी सूंहं में कंहिं सितारे जी मिसाल न सही पर कंहिं जुगनू वांगुरु ज़रूरु टिमकी रही आहे। साहित्य जो वेरो सिंध जे खजिन वारे ज़िले खैरपुर जे पछाड़ के तालके फैज़गंज सां वास्तो रखे थो। फैज़गंज उहो तालको आहे जेको हुकूमती बेध्यानी जो शिकार थींदड़ इलाइक़नि में नंबर 1 ते आहे। इन में मौजूदु वॾनि वारीअ जे दड़नि में विच ते ठहियल ई ढंढ इक़्तिदार धणे किथे बि नज़र नथी अचे। पर साञा वंद माण्हुनि जॾहिं बि हिते क़दम रखिया आहिनि त खेनि सुख ऐं सुकून जूं कई हवाऊं गुलंदे महसूस थींदियूं आहिनि। सिंध ॾाढी सरसब्ज़ आहे, ख़ूबसूरत आहे, शादाब आहे। उनमें काफ़ी सारा ख़ूबसूरत मंज़र आहिनि पर अलाए जे छो उहे बेतवजी जो शिकार आहिनि। फैज़गंज तालके जे बसीरे वारी साइड में ही साहित्य वारो वेरो हिते मौजूदु ही ढंढ ॾाढो कुदरती ऐं ख़ूबसूरत मंज़र पेश करे थी। यकीनन हिकिड़ो ॾाढो रोमांटिक माहौल आहे हितां जो। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हिते पहुचण लाइ को रस्तो कोन्हे ऐं अहिड़ी का अवेयरनेस बि नथी आहे। हिते का ही ढंढ आहे जेका ख़ूबसूरत आहे, जंहिंखे ॾिसी माण्हू ख़ुशि थी सघे थो, पंहिंजी तबियत खे ख़ुशि करे सघे थो, मज़ो माणे सघे थो, मंज़रनि मां लुत्फ़ अंदोज़ थी सघे थो। बसि जेकॾहिं ही ढंढ कंहिंखे नज़र आई आहे त उहे आहिनि हितां जा वॾेरा, उहे जेके शिकारी आहिनि, जेके हथियार खणी शिकार कनि था। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं सियारे जी मौसम में हिते साइबेरिया खां या मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पखी अचनि था, जियापे लाइ अचनि था, उते उन्हनि खे सर्दी जीअण नथी ॾे ऐं उहे जीअदान लाइ हिते अचनि था त हिते बारूद जो बख बणिजी वञनि था ऐं वॾेरनि जो शिकार थी वञनि था, खाज थी वञनि था। ऐं अफ़सोस बि थिए थो गवर्नमेंट जी झल पल हूंदे बि इहो सिलसिलो हिते जारी रहे थो। जेकॾहिं हितां जा बाअसर माण्हू, जेकॾहिं हितां जी इंतिज़ामिया कंहिं तरीक़े सां हुकूमत में इक़्तिदार में वेठल माण्हुनि वटि ही जॻह पहुचाइनि हा त शायदि अॼु हिते रोड रस्ता हुजनि हा, शायदि हिते के सयाह अचनि हा ऐं उन्हनि जे अचण सां ॿियो न तॾहिं बि हितां जे मारू माण्हुनि खे के सहूलियतूं मिलनि हा ऐं हितां जा माण्हुनि जा गुज़रान के भला थी पवनि हा। पर अलाए ख़बर नाहे कॾहिं अहिड़ो वक़्तु ईंदो, अहिड़ा हुकुमरान ईंदा जेके सिंध जे चपे चपे खे ॾिसंदा ऐं उन्हनि जी वाहर कंदा। ही ढंढ भले ई कींझर या मंछर न हुजे, भले ई हिते ॿेड़ियूं न तरंदियूं हुजनि, पर चौधारी वारी जे चिलकंदड़ भिटुनि जे विच ते बीठल ही ढंढ सूंहं ऐं सोॿिया जा सभु रंग रखे थी। हिते ईंदड़ सियाहनि खे सुकून जा सभु माण मुहैया करे थी। हिन ढंढ ते ओस पास जा रहवासी न सिर्फ़ तफ़रीह लाइ ईंदा रहंदा आहिनि पर मौसम जे हवाउनि में परे परे खां कहराईंदड़ परदेसी पखियुनि खे मारण लाइ शिकारी बची लहंदा आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत सिंध धरती ते मौजूदु अहिड़नि नंढनि ई सही पर ख़ूबसूरत मागनि मकाननि जी जेकॾहिं मालिकी करे हा त ही हसीन माग ईअं वीराननि जे वर न चढ़नि। फैज़गंज तालके जे साहित्य वारे वेरे में मौजूदु ही ढंढ ख़ूबसूरती जा सभु रंग रखंदे बि हुकूमत जी बेध्यानी जो शिकार आहे। कैमरामैन बिशारत चांग सां गॾु इरफान चांग, सिंध टीवी न्यूज़, फैज़गंज।